মাহবুব আছে الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا وسندنا وشفيعنا وحبيبنا وشافعنا ونافعنا ونورنا ونور أولنا ونور آخرنا ونور ظاهرنا ونور باطننا ومولانا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأهل بيته وأزواجه وأبنائه وبناته وبارك وسلم أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في القرآن الكريم والفرقان العظيم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وإذ أخذ الله ميثاق النبيين لما آتيتكم من كتاب وحكمة ثم جاءكم رسول مصدق لما معكم لتؤمنن به ولتنصرنه قال أأقررتم وأخذتم على ذلكم إصري قالوا أقررنا قال فاشهدوا وأنا معكم من الشاهدين صدق الله مولانا العلي العظيم
व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। आबे मिस्ल महबूबे हक खल्क़िन जिन्नु मलक बलगल उला बिकमाली। नूरी हुजण जो ही निशान आयात रोशन थियो जहान। चमक्या ज़मीनू आसमान कशफत दुजा बिजमाली। आनूर आका दर असुल नूरी सदन सारो नसुल। सीरत ऐ सूरत बे मिसल हसनत जमी खिसाली। साईं दरीस उन जो गुलाम आ पढ़ंदो सलातु सलाम आ। ही विर्द सुबह शाम आ सल्लु अलैहि व आलिही। वो बस पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मीलाद जी महफिल तहज़ियत जी थोड़ी है जो चुप कयो वेठा हो। तहज़ियत दे माण्हू ईंदो आहे त पोइ परेशान थियो वेठो हूंदो आहे, कुलखानी करण आया हो। वॾी आवाज़ सां मिली जुली जमात जी टेक हूंदी त मौलवी बि हलंदो। अवी सभई अलाए थकल थकल थिया वेठा हो, सॼो ॾींहुं कमु कयो अथव अलाए छा। वॾी आवाज़ सां मोहब्बत जो इज़हार करे सुहिणे नबी ते इन अक़ीदे सां सलात पढ़ो त असांजी सलात गुंबदे ख़दरा में आका ॿुधनि पिया। जन खे अचे थी से पढ़ो, नथी अचे त पोइ तव्हां ते मयार न आहे। बाक़ी जे अचेव थी त वॾे आवाज़ सां सल्लल्लाहु अलैका या मुझा मोहतरम दोस्तों, अजीजो, प्यारा मुसलमान सुन्नी भाइरो, अल्लाह साईं जे मेहरबानी फज़ल सां अॼु हिन ॻोठ रमज़ान डायरी में सुहिणे नबी जे अचण जी आमद जी खुशी जे सिलसिले में ही अजीम शान महफिल रखी वई आहे। जन बि दोस्तन हिन प्रोग्राम में कोशिश कई आहे अल्लाह साईं उन्हनि जे रिज़्क़न रोज़न बच्चन मालन उमरन औलादन इज्जतुन में बरकतूं अता फरमाए। तव्हां जेके मेहरबान परी जेका तशरीफ़ वठी आया हो, अल्लाह साईं खे अचण जो वेहण जो ॿुधण जो सवाब ॾे। क़ुरान करीम मां जेका आयत शरीफ़ा मूं पढ़ी आहे, सब खां पहिरियां अल्लाह साईं जे क़ुरान खे ॿुधो ऐं क़ुरान जे मतिलब ऐं मफ़हूम खे सम्झण जी कोशिश कयो। छा फरमायो अल्लाह जी ज़ात बाबरकात।
अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो त व इज़ अख़ज़ल्लाहु मीसाक़न नबिय्यीन लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकमत सुम्मा जाअकुम रसूलुम मुसद्दिकुल लिमा मअकुम लतुमिनुन्न बिही वलतंसुरुन्नह क़ाल अअक़ररतुम व अख़ज़तुम अला ज़ालिकुम इस्री क़ालू अक़ररना क़ाल फ़शहदू व अना मअकुम मिनश्शाहिदीन। दिल खोले जो न सुभान अल्लाह, इश्क में बोले जो न सुभान अल्लाह। अल्लाह ताला फरमाए व इज़ अख़ज़ल्लाहु मीसाक़न नबिय्यीन, याद कर मुझे हबीब जॾहिं अल्लाह ताला नबियन खां पक्को वाइदो पे वरतो। तर्जुमो ॿुधजो इंशाअल्लाह, तोज़ी तफ़सील अञा अॻिते वधाईंदुसि। याद कर मुझे हबीब जॾहिं अल्लाह नबियन खां पक्को वाइदो पे वरतो त मां तव्हांखे किताब ॾियां, दानाई ॾियां, हिकमत ॾियां। हिकमत मां मुराद आहे नुबुवत ॾियां, रिसालत ॾियां, बादशाही ॾियां, ताजदारी ॾियांव। सुम्मा जाअकुम रसूलुन, उन खां पोइ तहां वटि शान वारो रसूल अचे, अज़मतुन वारो रसूल अचे। छो त रसूलनि जे मथां जेका तनवीन आहे, या तनवीन तनकीर ला जेका तज़ीम ते दलालत थी करे, तर्जुमा कीअं कबो? शान वारो रसूल अचे, अज़मतुन वारो रसूल अचे, मकामन वारो रसूल अचे। लतुमिनुन्न बिही, उन ते ज़रूर बज़रूर ईमान आणजो। वलतंसुरुन्न, तहां सभई उन जी ज़रूर बज़रूर मदद कजो। क़ाल अअक़ररतुम, अल्लाह जे प्यारनि नबियन खां ख़ुदा थो पुछे, छा तहां इक़रार कयो? व अख़ज़तुम अला ज़ालिकुम इस्री, इन मुंहिंजे ज़िम्मेदारीअ खे क़बूल कयुव? क़ालू अक़ररना, सभिनी नबियन जो मौला सां इक़रार कयो। अल्लाह ताला फरमाए सिर्फ़ इक़रार न, शहदू, शाहिद बि थियो। व अना मअकुम मिनश्शाहिदीन, ऐं मां रब तव्हां सां गॾु शाहिदनि मां आहियां। सुभान अल्लाह। आयत जी शुरुआत में लफ़्ज़ आहे इज़। इस खां पहिरियां अरबी जे उसूल मुताबिक़ उज़्कुर जो लफ़्ज़ महज़ूफ़ हूंदो। पोइ माना कीअं कबी त मुंहिंजा हबीब याद कर। हाणे तव्हां तवज्जो करे समझजो बाबा, कंहिंखे बि चवंदासीं अदा साईं मुश्ताक अहमद याद कर, फलाना साईं याद कर, साईं मौलाना गुलाम रसूल याद कर। याद कर इहो तॾहिं चइबो आहे जॾहिं उहो जंहिंखे असीं चऊं पिया उहो उन मौक़े ते मौजूद हुजे। सुभान अल्लाह। साईं काज़ी अहमद में ही वाक़ियो थियो, याद कर। हैदराबाद में ही वाक़ियो थियो, याद कर। इन जो मतलब ही त उन वाक़िए ते, उन वाक़िए वक़्त अभी मौजूद हुयऊं। अल्लाह ताला पंहिंजे हबीब खे फरमायो, मुंहिंजा हबीब याद कर, माना मदीने जो मीर उन वक़्त में मौजूद हुयो। या रसूल अल्लाह याद कर, जॾहिं रब नबियन खां वाइदो पे वरतो। सुभान अल्लाह। क़ुरान करीम जो जेकॾहिं गौर सां मुतालो कयो वञे त
त अल्लाह ताला नूरानी जलसा रखिया जे अज असीं तवी रमज़ान डायरी जे जलसन में शरीक आहियूं न ए क़ुरान करीम खे पढ़ूं था त असांखे मालूम थो थिए त रब ॿ जलसा रखराया कहिड़ा हिकिड़ो तौहीद जो जलसो जंहिंमें रब करीम मोमिनन खे बि घुरायो काफ़िरन खे बि घुरायो मुशरिकन खे बि घुरायो बुत परस्तन खे बि घुरायो आलमन खे बि घुरायो जाहिलन खे बि घुरायो सभिनी खे घुराए अल्लाह ताला कुरान करीम में इरशाद फरमावा इज़ अख़ज़ रब्बुक मिन बनी आदम मिन ज़ुहूरिहिम ज़ुर्रियतहुम व अशहदहुम अला अनफुसिहिम अलस्तु बिरब्बिकुम कालू बला शहिदना अंतकूलू अल्लाह ताला फरमाए जरे अल्लाह ताला आदम अलैहिस्सलाम जी औलाद खे सभिनी खे हाज़िर करे उन्हनि जे रूहन खे हाज़िर करे अल्लाह ताला फरमायो सभिनी खे जंहिंमें मोमिन बि हुआ काफ़िर बि हुआ मुसलमान बि हुआ मुशरिक बि हुआ बेदीन बि हुआ दीनदार बि हुआ सभिनी खे रब घुराए चयो छा मां तव्हांजो रब न आहियां सभिनी चयो मौला असांजो तूं रब आहीं अल्लाह ताला फरमाता हाणे तव्हां मतां क़यामत जे ॾिहाड़े चयो त असांखे का ख़बर कान्हे का मां सभिनी जे रूहनि खे घुराए हिकु नूरानी जलसो रखियो जंहिंमें हर माण्हूअ खे अचण जी इजाज़त हुई हिकिड़ो जलसो तौहीद जे सिलसिले में रखियो वियो ऐं ॿियो जलसो मदीने जे मीर जे मीलाद जे सिलसिले में रखियो वियो सुभान अल्लाह सुभान हिकिड़ो जलसो छाजे सिलसिले में तौहीद जे सिलसिले में अल्लाह से चयो त तव्हांजो मां रब न आहियां बेटा साहब रहमतुल्लाह अलैह फरमाए तो चओ तूं अल्लाह हिकिड़ो बीवाई मसिख फरमाए तो चओ तूं अल्लाह हिकिड़ो बीवाई मसिख लिखियो वेठी लिख अखर इहो ई मन में सुभान अल्लाह अवा मूंसां गॾिजी चइजो हिकु आ हिकु आ हिकु आ अल्लाह असांजो हिकु आ वहां बि असांखे चवंदा आहिनि बाबा हे जेके सुन्नी आहिनि न साईं हे अलाह जो शान ॿुधाइनि कोन था अलाह जो शान सही पढ़नि कोन था मां जो तूं अल्लाह जो शान पढ़ी थो पोइ उन शान में तूं रसूलुल्लाह जूं गुस्ताखियूं करी इन में अल्लाह राज़ी थींदी चए थो त मां रब जो शान थो पढ़ां पोइ शान पढ़ंदे तूं मिठे मोहम्मद करीम जूं गुस्ताखियूं करी मदीने जे मीर जे बच्चन जूं गुस्ताखियूं करी छाजो तूं मुवहिद हकीकी तौहीद खे समझण वारा बयान करण वारा अहले सुन्नत व जमात वारा हिकु आ हिकु आ हिकु आ अल्लाह असांजो हिकु आ आयो यार ज़ोरावर चओ ई नथा मूंसां गॾिजी पढ़ायो त मज़ो अची वेंदो हिकु आ हिकु आ हिकु आ अल्लाह असांजो हिकु आ ॿिए खे न अल्लाह मञीदासूं ही मञण सरीह शिरक आ हिकु आ हिकु आ हिकु आ अल्लाह असांजो हिकु आ कायनात सजी जे ठाही आसो सभिनी जो वाली वाही आ कायनात जे ज़र्रे ज़र्रे जो हिकु उहो मिठो मालिक आ हिकु आ हिकु आ हिकु आ अल्लाह असांजो हिकु आ सुभान अल्लाह हिकिड़ो जलसो अल्लाह तौहीद जो रखियो ॿियो वरी अल्लाह ताला मीलाद जो जलसो रखियो
पर जेको तौहीद वारो जलसो हो उन में मोमिन बचन पिया, काफिर बचन पिया, मुशरिक बचन पिया, बेदीन बचन पिया, दीनदार बचन पिया, नमाज़ी बचन पिया, बेनमाज़ी बची विया, हिंदू बची विया, भील बची विया, वेगवार बची विया, काफिर अची विया। हर कंहिंखे रब घुराए अल्लाह ताला पंहिंजे तौहीद जो उन्हनि खां इकरार करायो आहे। पर हाणे जेको मीलाद शरीफ़ जो जलसो रब रखियो इन्हनि में मोमिननि खां सवा, नबीअनि खां सवा ॿिए कंहिंजी इजाज़त न हुई। ईअं न त काफ़िर बि मुंहिंजे महबूब जे मीलाद में अचनि, ईअं न थियो। अॼुकल्ह माण्हू चवंदा आहिनि बाबा असां मीलाद जे जलसनि में कोन वेंदा आहियूं, असां मीलाद में शरीक कोन थींदा आहियूं। मां तो चवां तव्हांजे शरीक थियण जी ॻाल्हि न आहे, रब तव्हांखे शरीक ई नथो करे, छो त रब उन्हनि खे शरीक कंदो आहे जंहिंजे दिल में मदीने जे मीर जी मोहब्बत ऐं प्यार हूंदो आहे। सुभान अल्लाह। असीं जे मीलाद में जी कोन वेंदा आहियूं, तोखे कहिड़ी ताक़त आहे, तूं नथो जी मीलाद में। हमरा हिकिड़ो वेझे मां बादशाह पीर साईं जी हर महीने यारी कंदो हुउसि। हिकिड़े दुकान ते वियुसि, दुकान वारो बि मूंखे चवे औलाद घणी अथई? मां चयो औलाद मूंखे आहे हिकिड़ी न्याणी। ॿी का औलाद? चईसि औलाद बि मूंखे कान्हे, 15 साल थी विया। त मूंखे बि चवे यारी छॾ त ॼमई न, यारियूं त ॾाढियूं थो करी, दिल सां त ॾाढा थो करी, थिए त कुझु कोन थो। चए थो मुंहिंजे दिल खे धचको रसियो, रात जे टेम ते सुतुसि, ख्वाब में मूंखे सैयद अब्दुल कादिर जीलानी जी ज़ियारत थी। मूंखे पाण फरमायो मूं तोखे कॾहिं बि ज़ियारत कान कराई आहे, हेतिरियूं मुंहिंजूं यारियूं कयूंसीं, कॾहिं बि ज़ियारत मूंखे ख़बर आहे तूं मुंहिंजी यारी करी थो, पर मां पंहिंजे मुरीदनि ते ताना कोन सहंदो आहियां। इनखे वञी चओ बादशाह पीर थो जे हिन साल मूंखे पुट बि ॼमंदो, हिन साल मां मदीने बि वेंदुसि। जे मां सुबुह जो उथियुसि ॾिजां पियो त वड़े न, वरी ॿी रात बादशाह पीर मूंखे ज़ियारत कराई, और मैं था वञी चईसि, चए थो त 15 सालनि ते औलाद न थी आहे। हिकु 19 साल जॾहिं बादशाह पीर मूंखे फरमायो सैयद अब्दुल कादिर जीलानीअ जे करे उन जे दुआ जे बरकत सां अल्लाह ताला मूंखे पुट जी औलाद मिलणी आहे, ऐं बकरी बि घर में कान्हे, पर बादशाह पीर जी यारीअ जे बरकत सां मां हिन साल मदीने जी बि हाज़िरी ॾेई आयो आहियां। आवाज़ बादशाह पीर पंहिंजे यारीअ वारनि ते महिरबानी करे थो, त बादशाह पीर जो नानू मदीने जो मीर महिरबानी फरमाईंदो या न फरमाईंदो? ईद मीलाद जे जलसे में करम कंदो या न कंदो? हजरत पीर साईं मोहम्मद राशिद रोज़े वारा सभई चो सुभान अल्लाह। वॾो ख़ुदा जो कामिल वली आहे। हेॾे टंडरे जान मोहम्मद वारे पासे साईं हिकिड़ी तबलीगी सफ़र ते विया, रात जे टेम ते साईं सुता। उन इलाइक़े में हिकिड़ो धाड़ेल हो जंहिंजो नालो हो बख्शली टालपुर। बख्शली दिल में सोचियो त रात साईं सुम्हंदो, मां वरी साईं जे घोड़नि खे ॾींदुसि घुमरो। साईं रुगी सुम्हे त मां साईं जा घोड़ा कयां, पंहिंजे छारतनि खे चई बाबा तव्हां बि तयारी कजो, साईं सुम्हंदो, पीर साहब वारो घोड़ो मां कईंदुसि, खलीफ़नि वारा तव्हां कहजो। अल्लाह जो कामिल वली आराम फरमा थियो आहे। बख्शली धाड़ेल जी घोड़े खे काहे, पाण पीर साईं वारो घोड़ो कहीं, उन जे छाड़तनि खलीफ़नि जो घोड़ो कायो। सॼी राति जेथो हलिया आहियूं, पंहिंजे हिसाब सां त बदीन बि टपी विया आहियूं, पर फजर जे टेम ते जो ॾिसूं जिथां खां हलिया आहियूं वञा उते बीठा आहियूं।
उते असांजी सवारी बीठी आ जो वरी मोटी दिल में सोचम त ये का आम शख्सियत आहे ए खुदा जो को कामिल वली आहे सुबह जे टाइम ते जो मां साईं जन जी खिदमत में आयो आया पाण मदीने जे मीर जी हदीस वेठा पढ़ाइन मूते जो नजर पियल मुंडे निहारे खिलन था और मैं था अची वियो ही मां जो हा क़िबला अची वियो आया और मैं था तो घोड़ो पोकायो हो अल्लाह ताला मुखे पहरिया फरमायो त पीर मोहम्मद राशिद रोजे वारा हे घोड़ो तुझो कहीं दो पर खुदा मार बकरी मन ते मेहरबानी कई हाणे जॾहिं तुझे दरबार में अची त विलायत भी ॾिजांस खिलाफत भी ॾिजांस अब्बा हाणे हलिया त तोखे रब जे ज़िक्र जूं तवारूं सेखारियां नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीर नारे हैदरी नारे पीर उलमाए सुन्नत मुफ्ती साहब पीर साईं रोज़े धनी रहमतुल्लाह अलैह हर साल नबी से जो मिलाद कंदा पर मेहमान जेके अचनि उन्हनि खे पीर साईं पाण हथ धोराईंदो अॼुकल्ह त मोल में पीरनि में वॾाई आहे केर थो कंहिंजा हथ थोराए पर वाह वाह रोज़े वारा साईं तुंहिंजी हेॾी मुरीदी पर मेहमाननि खे पाण हथ धोराइनि पिया ऐं फरमाइनि पिया त हे मुंहिंजे नाने करीम जा मेहमान सरकार जे मीलाद जूं वॾियूं बरकतूं आहिनि अल्लाह ताला नबीअनि खे जो नबीओ मां तव्हांखे रिसालत ॾियां ताजदारी ॾियां हुकूमत ॾियां तव्हांजा टंका दुनिया ते वञनि उन खां बाद में तव्हां वटि मदीने जो ताजदार अची वञे पंहिंजे तख्तन खे छॾे पंहिंजे ताजन खे मुहम्मद जे कदमनि तां घूर करे आका जे दरबार में अची हाज़िरी भराइजो पिटाई साहब रहमतुल्लाह अलैह तर्जुमानी कदे फरमाए थो साहड़ जासी गार अण ॾिठा अॻे हुआ नका कुल फयकून हुई नका बि पचार नको सिज चंड हो हुई ऊंद अंधोकार नको मलक फलक हो न हुई तो ही दी तवार तॾ महबत साण में हार लायाई लतीफ चए सुभान अल्लाह साईं जॾहिं सभिनि खां पुछो मोमिन मुशरिक सभई गॾु हा अल्लाह साईं पुछो अलस्तु बिरब्बिकुम मां तव्हांजो रब न आहियां हाणे नई मखलूक खुदा जी कॾहिं ॻाल्हायूं कोन हदीस में आयो केरु चवे त हा पहिरियां पहिरियां नबी साईं चयो मदीने जे ताजदार पहिरियां चयो भला हा हा मुंहिंजा रब तूं असांजो रब आहीं हाणे अल्लाह साईं छा चयो अलस्तु बिरब्बिकुम नबी साईं चयो भला अलस्तु जे जुमले में ॾिसो त पहिरियां अलिफ आहे छा आहे साईं अलिफ ऐं बला में पहिरियां छा आहे बा अल्लाह ताला फरमायो त दुनिया वारो ही जेको तव्हां अलिफ बा पढ़ो पिया अलिफ बा अलिफ बा अलिफ बा इहो मदीने जे मीर ऐं मूं रब करीम जे पाक कलाम जो सबूत आहे मां पंहिंजे कलाम खे अल्फ सां शुरू कयो ऐं मदीने जे मीर पंहिंजे कलाम खे बा सां शुरू कयो हाणे क़यामत ताईं जेके ॻाल्हाईंदा इहो ॻाल्हाइण किथां सिखियूं हिकिड़ो अल्लाह जे दरबार मां ऐं ॿियो मदीने जे मीर जे दरबार मां सुभान अल्लाह अल्लाह से फरमायो नबी तव्हां वटि सुहिणो नबी अची हुन जी मदद कजो हाणे अल्लाह खे त ख़बर हुई त जॾहिं नबी साईं ईंदो त ॿिया नबी कोन हूंदा अल्लाह खे ख़बर कोन्हे साईं अल्लाह खे ख़बर हुई त जॾहिं सुहिणो नबी ईंदो त सुलेमान साईं कोन हूंदो अल्लाह खे ख़बर हुई त जॾहिं सुहिणो नबी ईंदो तॾहिं मूसा साईं कोन हूंदो अल्लाह खे ख़बर हुई त जॾहिं मदीने जो ताजदार ईंदो तॾहिं सुलेमान साईं दाऊद साईं न पोइ अल्लाह छो पियो चए जॾहिं नबी साईं तव्हां वटि अचे उनजी मदद कजो उन ते ईमान आणिजो अल्लाह खे त ख़बर त नबी तॾहिं हूंदा ई कोन
पर अल्लाह सां ये दुनिया वारन खे ॿुधायो त ज़ाहिर में त नबी न हूंदा पर नबी पंहिंजे अरुण में अल्लाह जा नबी मरी न वेंदा आहिनि मिटी न थी वेंदा